दोस्तों हीअ कहाणी फ़क़ीर ऐं ॿिनि राणियुनि जी आहे। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि ईंदी, सो हलूं था कहाणी जे तरफ़। हाणे कंहिं इलाइक़े में हिकिड़ो फ़क़ीर नौजवान छोकिरो हित हुत ख़ैरात वठण फ़क़ीर छोकिरे जो कमु। हाणे फ़क़ीर छोकिरो ख़ैरात वठंदे वठंदे कंहिं अहिड़े इलाइक़े में अची पुॻो त फ़क़ीर छोकिरो थकिजी पियो। सो चवणु लॻो त हाणे हिन वण जे हेठि वेही कुझु घड़ी खनि आराम कजे, सुख जो साह पटिजे, पोइ वञिजे। अब हाणे वण जी छांव में उहो फ़क़ीर छोकिरो सुम्ही रहियो, आराम करणु लॻो। हाणे आराम कंदे कंदे हुनखे निंड अची वई। निंड में हिकु हिन अजीब तरीन ख़्वाबु ॾिठो। ख़्वाबु ॾिसण ताईं हिनखे जाग पहुची वई। ख़्वाबु ॾिठो हिनखे जाग पहुची वई। सो चवणु लॻो त अड़े, ख़्वाबु त मूं तमामु भलो ॾिठो। जे अगरि हक़ीक़त में जे अगरि इहो सचो थी पवे न, पोइ मुंहिंजो कमु त तमामु भलो थी वेंदो। हाणे चवे पियो त ख़्वाबु मूं ॾिठो त कंहिं मुल्क जी बादशाही मूंखे मिली आहे। हाणे उहा हुकूमत मूंखे मिली आहे ऐं 2 राणियूं आहिनि। सो मूंखे हिंदोरे में लोॾीनि पियूं ऐं उन्हनि मूंसां शादी कई आहे। वाह भेण, कमु भलो थी वियो आहे। ऐं फ़क़ीर माण्हू हिंदोरे में मूंखे 2 राणियूं लोॾीनि पियूं ऐं बादशाही मूंखे मिली आहे। मन अलाउ मेंद करे या पूरी मन कमु थी पवे। फ़क़ीर सोचणु लॻो त अड़े, आहे त वरी बि ख़्वाब त कॾहिं बि सचा कोन थिया आहिनि। हाणे फ़क़ीर उथी निकर, हाणे वञी को रोज़ी जो बंदोबस्तु को बिलो कर, जीअं जान हले। अब हाणे फ़क़ीर छोकिरो उतां ई उन वण जी छांव जा उथियो, हाणे निकितो। हाणे हिते हुते ख़ैर ख़ैरातूं वठंदे वठंदे सो हिकु चकर सोचणु लॻो त हाणे कंहिं ॿी बादशाही, कंहिं ॿिए हंधि, कंहिं ॿिए इलाइक़े में वञी उते ख़ैर ख़ैरात वठिजे। हाणे अब निकितो हुतां फ़क़ीर सिधो आयो कंहिं ॿी बादशाही में। हाणे कुदरत सां उन बादशाही में पुॻो त उन बादशाह जी बादशाही में 2 राणियूं। हाणे उते बादशाह त मरी वियो हो। नंढियूं नेटियूं 2 राणियूं उन बादशाह जूं ज़ालूं उहे मौजूदु हुजनि। हीउ बि छोकिरो फ़क़ीर वञी उते उन बादशाह में, माना बादशाह जी बादशाही में वञी पुॻो। हाणे हितां हुतां ख़ैर ख़ैरातूं वठंदे सिधो आयो उन बादशाह जी बादशाही जे ॻोठ मंझि। हुतां ख़ैर ख़ैरात वरितई त उते जा हमरा थोरा कुझु मिड़ी मायूस ऐं उदास हलिया पिए। फ़क़ीर चवणु लॻो त हिन ॻोठ मंझि मूं ख़ैर ख़ैरात बि वरिती आहे, पर माण्हू हिते सभु मुंहुं लाड़ियो हलनि। पुछा त करियां, आख़िर हिननि खां मसइलो छा आहे? हिकिड़े हमरा खे फ़क़ीर सॾु कयो। चवणु लॻो त अड़े, ॾे ख़बर, अमी सफ़ा उदास ऐं मायूस हलियो विया, मुंहुं लटकाए पिया हलियो। मां त ख़ैर आहे? चई ख़ैर न आहे। चई छो? चई असांजे मुल्क जो बादशाह त वियो मरी, हुन जूं 2 ज़ालूं आहिनि, राणियूं, नंढियूं नेटियूं, औलाद वग़ैरह कुझु बि कोन्हे। चई हाओ? चई हाणे फ़िलाणे हंधि जो बादशाह आहे। सो हाणे उहो चवणु लॻो त तमामु जल्द ऐं 3-4 गुज़ारतूं ॾींदसि। जे अगरि 4 गुज़ारतनि जो हल न कढियो हिन राणियुनि, त पोइ हिन बादशाही ते आऊं कब्ज़ो कंदसि। हाणे असीं परेशान इहे आहियूं, जे अगरि राणियुनि खां इहे सवाल जवाब हल नथा थियनि, इहे गुज़ारतूं नथियूं हल थियनि, त मथां बादशाह हिननि ते कब्ज़ो कंदो, राणियुनि ते बि कब्ज़ो कंदो ऐं मथां वरी बादशाही ते बि कब्ज़ो कंदो। हाणे अलाए कहिड़ो बादशाह मथां सुभाणे असांखे तकलीफ़ पहुचाए या को ॾुख पहुचाए। तंहिंजे करे यार मुंहुं लटकाए पिया हलियूं। बादशाह जो ख़त मोकिलियो वञी राणियुनि ॾांहुं। हाणे असांखे ख़बर पहुची वई आहे। त फ़क़ीर अकुल में बि कुझु अकाबर हो। सो फ़क़ीर चवणु लॻो त परेशान न थियो, 4 गुज़ारतूं इहो बादशाह भले मोकिले, इहे हल आऊं कंदसि। हमरा चवणु लॻो त फ़क़ीर ॻाल्हि ॿुध, राणियुनि खां बि हल न थिए, हले न थिए, तूं हल कंदे? चई आऊं हल करे वेंदसि। चई चलो ठीकु आहे, हल कंदे त पोइ हिते ई वेह, ख़बर पहुची वेंदी। या हल राणियुनि सां मिल। चई राणियुनि सां मूंखे मिलायो। अब चलो ठीकु है, हमरा हिन खे वठी सिधो आयो उन राणियुनि जे महलात में, बादशाह जे महलात में। बादशाह त हाणे मरी चुको हो। त हिन खे अंदरि छॾियूं त राणियुनि पुछा कई त हिन हमरा खां त हीउ केरु? अची हीउ फ़क़ीर छोकिरो नौजवान। सो हाणे हिन खे सॼी ॻाल्हि करे असां ॿुधाईए। हीउ चवे थो त उन बादशाह जूं 4 गुज़ारतूं, 4 सवाल आऊं हल करे ॾींदसि, भले ॾे बादशाह। चई हा? चई हा। चई चलो ठीकु है, पोइ बादशाह जा ख़त मोकिलियूं था ऐं पोइ बादशाह पाणे गुज़ारतूं ॾींदो, पोइ हल कजां। चई चलो ठीकु है। त राणियुनि चयो इन फ़क़ीर खे त फ़क़ीर ॻाल्हि ॿुध, फ़िलहालु तूं असांजे महल में न रह। फ़िलहालु तूं वञी असांजी हिन बादशाही जे ॻोठ आहिनि, तूं वञी इन में रह। जॾहिं बि सवाल आयो त तोखे घुराए वठंदासीं। त फ़क़ीर छोकिरो चवणु लॻो चलो ठीकु है। फ़क़ीर छोकिरो हलियो वियो वञी उन ॻोठ में, वञी किथे पंहिंजो आस्थानो को घरड़ो अॾे उते वेही रहियो। हाणे हिननि ख़त मोकिलियो। बादशाह उहो हिननि ॾांहुं गुज़ार ते हिकिड़ी सवाल माना मोकिली, हिकिड़ी पहेली चइजे, उहा मोकिली।
त हाणे हुन पहली गुजारत सां गॾु 2 घोड़ियूं मोकिलियूं। 2 घोड़ियूं, घोड़ा चइजनि, 2 घोड़ियूं उहे बि गॾु मोकिलियूं। त बादशाह चई मोकिलियो त हीअ आहिनि 2 घोड़ियूं, गुजारत मुंहिंजी इहा ई आहे, मुंहिंजो सुवालु इहो आहे, हीअ आहिनि 2 घोड़ियूं। हाणे राणियुनि खे हल करिणो आहे त हिन मंझां माउ कहिड़ी आहे, धीउ कहिड़ी आहे। हाणे घोड़ियूं बि 2 हिकु जहिड़ियूं, हिकिड़े रंग जूं हुजनि, 2 बराबरि। वॾो सुवालु बादशाह ॾेई छॾियो। बादशाह इहो बि चयो त हीअ पहिरीं गुजारत आहे, इहा हल करे ॾियो। उनखां बाद में ॿी, उनखां बाद में टी, उनखां बाद में चौथी। जे अगरि इन्हनि मंझां का बि हल न थी त पोइ बादशाही ते थींदो कब्ज़ो, त राणियुनि ते बि थींदो कब्ज़ो। अब हाणे राणियुनि जो मुड़ुसु त बादशाह मरी वियो हुजे, बादशाह हाणे हिननि खे पियो दॿाए। हाणे हिकिड़ो तौर तरीक़ा हूंदा आहिनि, बादशाहनि जा कौल हूंदा आहिनि, शर्तूं हूंदियूं आहिनि। जे अगरि उन में केरु बादशाह ऐं केरु राणी खटे वई त पोइ उहा शइ हुननि जी। हाणे राणियुनि चयो वज़ीर खे त वज़ीर ॻाल्हि ॿुधा, हाणे 2 घोड़ियूं मोकिलियूं आहिनि, तोखे का ॻाल्हि सम्झ में अचे थी या न? त वज़ीर बि घणी पंहिंजो दिमाग़ु विड़ायो। वज़ीर चवणु लॻो राणियुनि खे त राणी साहिबा ॻाल्हि त सम्झ में नथी अचे। हाणे हिन खे को हुन खे को हुन खे, पर हाणे 2 घोड़ियूं, माउ कहिड़ी, धीउ कहिड़ी हिन मंझां न ख़बर पई। त राणियुनि चयो वज़ीर खे त वज़ीर वञ, इहो फ़क़ीर छोकिरो हिन चयो पिए त आउं अकुल में अकाबर हल करे ॾींदुसि, हिन खे वठी अचो। अब हाणे हुन फ़क़ीर छोकिरे खे हिननि घुरायो। राणियुनि चयो त हाणे बादशाह ही गुजारत, ही सुवालु मोकिलियो आहे, हल करे ॾे हाणे। त हिते उहो फ़क़ीर छोकिरो चवणु लॻो त मतिलबु 2 घोड़ियूं मोकिलियूं आहिनि, त हिन मंझां माउ कहिड़ी आहे, धीउ कहिड़ी आहे? चई हाओ, चई इहो आउं जो थो हल करे ॾियां। चई इहो कीअं? चई ॾिसो, हलो। हिन घोड़ियुनि खे कायो फलाणे हंधि। अब ॿाहिरि घोड़ियुनि काया, राणियूं बि गॾु, वज़ीर बि गॾु, सिपाही सभु माण्हू राज अची गॾु थिया। फ़क़ीर छोकिरो बि उते मौजूदु हुजे। हाणे फ़क़ीर छोकिरे चयो राणियुनि खे त 2 कूंडा पाणी जा भराए रख पासे में, कूंडा 2 भरिजी रखिजी विया। तो फ़क़ीर चयो राणियुनि खे त हाणे 2 सवार जेको घोड़ियुनि खे हकलण वारा हुजनि सो बि अची विया। चई हाणे हिन घोड़ियुनि ते चढ़ो, घोड़ियुनि खे भॼाए भॼाए अचो। अब हाणे उहे सवार 2 घोड़ियुनि ते चढ़िया, भॼाए भॼाए अची वापसी उते छॾियूं, 2 कूंडा पाणी जा भरियल हुजनि। तो हाणे हिते चवनि त हाणे छॾियो त इहे पाणी पीअनि। हाणे जेका अॻु में घोड़ी आई सा हुन पाणी पीतो, ॿी घोड़ी बीह रही। सो हाणे हुन पाणी पी वरितो, वरी ॿी घोड़ी आई, 2 टे ढुक पाणी जा पी आई, पोइ वरी परियां माना वही हली। त हिते उहो छोकिरो फ़क़ीर चवणु लॻो त जंहिं सभ खां अॻु में पाणी पीतो आहे उहा आहे धीउ, करियो निशान हुन ते। चई पकी ॻाल्हि? चई हा पकी ॻाल्हि। अब उन ते कयूं निशान। हाणे हुन घोड़ी ते निशान करे चई हीअ आहे धीउ, हू आहे माउ। हाणे मोकिलियूं वरी वापसी बादशाह ॾांहुं। बादशाह जॾहिं ॾिठो त अड़े, बादशाह चवणु लॻो त को अकुल वारो माण्हू राणियुनि वटि आहे, जा राणियूं अकुल में अकाबर आहिनि, हिननि त इहा सुवाल, इहा गुजारत हल करे छॾी। अब चलो ठीकु आहे, बादशाह वरी उतां ख़त मोकिलियो त अव्हांजो सुवाल गुजारत सही थी। अब चलो ठीकु आहे, बादशाह वरी ॿी गुजारत वरी मोकिली। हाणे ॿी गुजारत में 2 काठ, काठ जो अॻियूं पासो, हिकिड़ो काठ जो हेठियूं पासो, 2 बराबरि हिकु जहिड़ा ई हुजनि सो मोकिली। हाणे इहो चई मोकिली त हिन काठ मंझां इहो ॿुधायो त हीअ 2 काठ आहिनि, हिन जो मथियों पासो कहिड़ो, हेठियों पासो कहिड़ो। हाणे 2 हिकु जहिड़ा, को बि फ़र्क़ु हुन में न हुजे। वज़ीर खां हल न थियो, राणियुनि खां बि हल न थियो। त हिते राणियुनि वरी उन फ़क़ीर खे घुरायो छोकिरे खे। फ़क़ीर छोकिरो वरी आयो, राणियुनि में खणी सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त हाणे बादशाह वरी ॿियो सुवालु ॾिनो आहे, ॿी गुजारत ॾिनी, हाणे हीअ हल कीअं थिए। फ़क़ीर छोकिरो चवणु लॻो त हीअ सवलो, का ॻाल्हि कोन्हे हिन में। चई हिकिड़ो पाणी जो को डम अहिड़ो भरियो, पाणी जो डम भरियो रखियो। चई हाणे 2 पुड़ काठ जा जेके आहिनि सो हणो अंदरि। अब जीअं अंदरि हयूं त हिकिड़ो काठ जो अंदरि पाणी मंझि बीह रहियो, ॿियो मथे तरी बीह रहियो। फ़क़ीर छोकिरो चवणु लॻो त जेको हेठि आहे सो आहे इहो हेठियूं तर काठ जो, ऐं जेको मथे आहे सो आहे मथियूं तर। हाणे बादशाह इहो चयो त हाणे इन मंझां काठ जो हिकिड़ो हिसो माना हेठियूं कहिड़ो आहे, मथियूं कहिड़ो आहे, सो मथियूं तरियो, हेठियूं हेठि थी वञो। तो फ़क़ीर चवणु लॻो त करियो हिन ते निशान। निशान करे राणियूं चवणु लॻो त पकी इहो ॻाल्हि? चई हा पकी, इहो ई माना इहो ई आहे इन जो हल। अब मोकिलियूं बादशाह ॾांहुं। बादशाह चवणु लॻो त हल भणिया, राणियूं अकुल में अकाबर, इहो ॿियो सुवाल बि हल करे छॾियो। तो बादशाह चवणु लॻो उहो त वाक़ई को न को अकुल वारो को दाना आहे। वज़ीर चवणु लॻो त वज़ीर हाणे 2 गुजारतूं, 2 सुवाल त हल करे छॾिया। उन बादशाह चवणु लॻो वज़ीर खे। वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, हाणे अहिड़ी शइ मोकिलियूं था, अहिड़ी गुजारत मोकिलियूं था जेका हिननि खां हल कोन थींदी। चई हा। त बादशाह ख़त मोकिलियो त अव्हांजो ॿियो सुवाल बि सही आहे। हाणे 3 सुवाल, 3 गुजारत अव्हां अचे थी। राणियुनि बि चयो त भले अचे असां ॾांहुं। अब हाणे 3 गुजारत में हिन बादशाह ऐं वज़ीर छा कयो, हिकिड़ो तमामु वॾो हाथी मोकिले ॾिनूं।
ऐं इहो ई लिखी मोकिलियूं त ॿुधायो त हिन हाथी जो वज़न घणो आहे। राणियूं मुंझी पियूं, वज़ीर बि मुंझी पियो, चवणु लॻा त हाणे कीअं हिन जो वज़न कजे। हाणे उन टाइम में त कोई अहिड़ा कांटा कंप्यूटर या कुझु का अहिड़ी शइ हुई कोन जो खणी वज़न कजे। सो हाणे तोरा वधि में वधि 2-2 किलो 4 किलो 5 किलो ताईं, वधि में वधि छिके ताणी 10 किलो ताईं तोरा हुजनि। हाणे हाथी जो वज़न कीअं कजे, वाजो बणा सवाल गुज़ार त मोकिली आहे बादशाह। राणी ने वरी फ़क़ीर छोकिरे खे घुरायो, फ़क़ीर छोकिरो आयो। राणी सॼी ॻाल्हि करे ॿुधाए जी। हाणे बादशाह टियों गुज़ार त टी सवाल इहो माना मोकिलियो त हाथी जो वज़न घणो आहे, हाथी जो वज़न करे ॾियो। फ़क़ीर छोकिरो चवणु लॻो त इहो कमु तमामु सवलो, चई कीअं, चई बसि वठो हिन हाथी खे। राणियूं गॾु वज़ीर हाथी वा खणी सिधो आया जिथे ॿेड़ो बींदो हो पाणी में, उन ॿेड़े वटि। चई हाणे हिन हाथी खे चाढ़ियो ॿेड़े में, ॿेड़े ते हाथी खे चाढ़ियूं। हाणे हाथी खे ॿेड़े ते चाढ़ियूं त ॿेड़ो थोरो हेठि पाणी में वियो। चई हाणे हिन ॿेड़े जेको तर ताईं जेको पाणी आहे न, हिन पाणी में जिथे माना बीठो आहे त निशान करियो, निशान कयूं। चई हाणे हाथी खे लाहियो, हाथी खे हिननि लाथो। चई हाणे हिन ॿेड़े में भरियो पथर, नंढा नंढा पथर, अबा नंढा नंढा पथर अची हिननि भरिया, उहे बि आया उन निशान ते, जी निशान ते अचनि। हाणे जेके हाथी जे वज़न वारा निशान ॿेड़े ते कया न पाणी ताईं, उहे वरी एसो आया पथर हिननि भरिया। चई हाणे हिन पथरनि खे लाहियो, हाणे पथर नंढा नंढनि खे तोड़ करियो। हाणे इहे आराम सां तुरिजी वेंदा। अबा हिननि तोड़ करे ऐं एतिरो वज़न हिननि ठाहियो। चई हाणे हाथी में एतिरो वज़न आहे। राणियूं चवणु लॻियूं त वाह बढ़िया, फ़क़ीर छोकिरे खे त वाजो अकुल आहे, अकुल जो धन आहे। अबा हाणे वज़न करे ऐं बादशाह ॾे हिननि मोकिलियो। त बादशाह चयूं त हाणे हीअ वज़न अथई। बादशाह चवणु लॻो त अकुल में अकाबर राणियूं जा को हिननि वटि आहे, हाथी जो हिननि वज़न करे ॾिनो। वाह बढ़िया, वाह जो कमु थी वियो लियो। त बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर हाणे हीअ त 3 सवाल 3 गुज़ारतूं राणियूं हणी वियूं, हाणे चौथी ॾियूं था, हाणे कीअं करियूं, कहिड़ी ॾिजे। चई बसि वज़ीर हाणे काना का ॾियूं था। वज़ीर चयो बादशाह जी काना का ॾियूं था। त हाणे बादशाह चयो राणियुनि खे त ख़त लिखी मोकिली त हाणे चोथों सवाल, चौथी गुज़ार त अहिड़ी आहे, तो वटि अकुल वारो माण्हू को आहे या अमी अकुल वारियूं आयो, त हाणे चौथी गुज़ार त मुंहिंजी आहे, जे अगरि इहो को हल करे थो त पोइ बसि बादशाही अव्हां खे आऊं वरी अव्हां न निहारींदसि बि कोन, कुझु बि उफ़ बि कोन चवंदसि तव्हांखे, आऊं हाराए वेंदसि। हाणे बादशाह लिखी मोकिलियो त जंहिं कमरे में आऊं सुम्हां थो, उन कमरे में मुंहिंजो आहे बेड, उन बेड जे हेठि आहे सोन जी सिर आऊं रखंदसि। हाणे अव्हां वटि को बि अकुल जो अकाबर को दाना हुजे त उहा सिर तव्हां चोरी करे खणी ॾेखारे त ख़बर पवे। एतिरो लिखी मोकिलियो राणियुनि न। राणियुनि जॾहिं इहो पढ़ियो त राणियूं चवणु लॻियूं त हाणे कमु कीअं कजे। ॻाल्हि कई फ़क़ीर छोकिरे सां। फ़क़ीर छोकिरो चवणु लॻो राणियुनि खे त राणियूं साहिबा इहो कमु आऊं करे ईंदसि। चई इहो कमु तूं करे न, ॾुखियो आहे तमामु। चई कई पहरा हर शइ हूंदी हेॾां होॾां, कुझु बि थी सघे थो, जान खे ख़तरो बि थी सघे थो। जेको बादशाह अहिड़ो चोथों सवाल चौथी गुज़ार त रखी आहे त बादशाह जे पलंग जे हेठां सोन जी सिर खणणी आहे, चोरी करणी आहे, त बादशाह लाज़मी पको प्रोग्राम कयो न, ईअं थोरी हूंदो। चई न इहो कमु आऊं करे ईंदसि। त राणियूं ॿई चवणु लॻियूं त ॻाल्हि ॿुध फ़क़ीर छोकिरा, जे अगरि इहो चोथों सवाल तूं हल करे आएं, उतां सोन जी सिर चोरी करे आएं, त पोइ असांजो कंधु मथे हूंदो। पोइ हाणे 3 सवाल तो हल कया आहिनि, जे अगरि इहो चोथों बि तूं करे ईंदे त असीं ॿई राणियूं आहियूं, तोसां कंदियूंसीं शादी, तूं बादशाह थींदे, तूं ई शहज़ादो थींदे, हिते बादशाह थी हुकूमत हलाइजी, तोसां थी कंदियूंसीं शादी, जे अगरि चोथों सवाल तूं हल करे ईंदे। हाणे एतिरी ॻाल्हि राणियुनि जो कई तो फ़क़ीर छोकिरो बाबा ख़ुशी में मापे ई न, सोचणु लॻो त इहो थो कमु ठाहियां। अबा हिन इहो ई पंहिंजो जेको सॼो सिस्टम करे ऐं फ़क़ीराणो राणीअ चयो त आऊं वञा थो। तो हाणे पैसा वग़ैरह कुझु खणी हेॾां होॾां अटो वग़ैरह खणी या झोली गोदड़ी खणी ऐं निकितो। अबा हाणे आयो सिधो उन बादशाह जी बादशाही में। हाणे पहरेदारी चौकीदारी तमामु जाम हुजे, सो पहिरो बादशाह वधाए छॾियो। सो सिपाही चवणु लॻो हिन खे त ॾे ख़बर किॾां निकितो ऐं केरु ऐं चई आऊं फ़क़ीर माण्हू हिते होॾे पिना थो। चई हितां निकर। चई हिते तमामु सख़्तु पहिरो लॻो पियो आहे। बादशाह त हाणे पहिरो कयो त केरु सिर न खणे। हीअ आयो सिधो हिकिड़ी पोड़ी माई वटि, हिकिड़ी कुराड़ी हुजे बेवा औरत, ॿियो घर में केरु न हुजे, हुनखे चवणु लॻो त अम्मा मूंखे राह हिते, आऊं फ़क़ीर माण्हू हीअं राति जो ओवर टाइम में किॾां वेंदा। चई न बादशाह जो तमामु जाम पहिरो आहे। बादशाह चयो त को बि नओं माण्हू अचे त मुंहिंजी औताक मूं वटि मुंहिंजी दरबार में पेश कयो वञे। चई तूं वञ बादशाह ॾांहुं। हिन खणी पैसा उन पोड़ी खे न, पोड़ी जॾहिं पैसा ॾिठा त ठरी पई। पोड़ी चवणु लॻी त अबा तूं हिकिड़ी राति छा, तूं जेको हिते वेठो हुजे पैसा बि ॾिजी वियो। पैसा अबाए ॾिना, हिते रहियो। हाणे छोकिरो राति जे पहर में निकितो वञी गलियुनि घटियुनि में पोस्टर हणी आयो त फिलाणे हंधि जेके राणियूं आहिनि, उन राणियुनि ॾांहुं बादशाह ख़त मोकिलियो त सोन जी सिर मूंखां चोरी करे वञिजो। अहिड़े हिसाब सां वञी पोस्टर लिखी हणी अची, आऊं पुॼी वियो आहियां। अबा जॾहिं सुबुह थियो, गलियुनि में पोस्टर वग़ैरह बादशाह ॾिठा, त बादशाह चवणु लॻो त हण भलिया
वज़ीरनि सिपाहियुनि सभिनी चवणु लॻो त अव्हां जे हूंदे सूंदे बि हीअ हमरा राणीनि वारो अकुल जो अकाबर सिर खे चोरी करण जे लाइ पुॼी वियो हुई, किॾां विया हो? तो सभिनी चयो त असां न ॾिठो। अवा ख़ैरनि जो हिकिड़ी ॿ राति गुज़री, बादशाह पहिरियों तमामु जाम वधाए छॾियो। छोकिरो वरी ॿी टी राति निकितो त अॻियां कंहिं गली में ॾिठी त वज़ीर उठकायो पियो अचे। हिन छा कयो, उते ई गली में जेको आहे सो रणू करणु लॻो। वज़ीर आयो, चवणु लॻो त ॾे ख़बर ख़ैर मज़ा पियो रोई, केरु रही? चयां रोयां जे करे पियो जो उहा राणियुनि जो जेको हिकिड़ो हमरा सो हुनखे मूं झलियो थिए, झलंदे झलंदे मुंहिंजे हथ मां निकिरी हलियो। मूं सोचियो त झले बादशाह खे न, बादशाह मूंखे तमामु जाम इनाम ॾींदो, सो हिते पुॼी वियो आहे। चई न, चई हा। चई पोइ हाणे पोइ छा? चई पोइ आउं वञा झलणु? चई तूं झलणु कीअं वेंदे? चई तूं मूंखे तुंहिंजा कपिड़ा लाहे ॾे, आउं तो झलणु वञा। वज़ीर खे चई तूं तुंहिंजा कपिड़ा लाहे ॾे, उठ मूंखे ॾे, आउं तो वञा, तूं हिते ई बीह। अबा वज़ीर पंहिंजा कपिड़ा लाहे आहिनि छोकिरे खे ॾिना, फ़क़ीर खे। फ़क़ीर छोकिरो उहो कपिड़ा वज़ीर वारा पाए उठकाईंदे ऐं थियो रफ़ू चकर, हुतां हुन गली में फिरी ऐं सिधो आयो हुन पोड़ी वटि, उठ खे ॿधी उते। हाणे वज़ीर हिते हुते गली में फाफाकाए पियो। वज़ीर घणी ॾिठो, वज़ीर चवणु लॻो छोकिरो हले किॾां हलियो? हमरा मूंखे भई तो हणी हलियो। ॻोल्हे सो त वरी वज़ीर पंहिंजे घर वियो हलियो। हाणे छोकिरो होॾां छा कयईं, उठ के कोही करे खलूं ॿलूं किथे वञी पूरे छॾी, गोश्त रखी छॾी। हुन पोड़ीअ चयईं त गोश्त रखी छॾिजां। छोकिरो ॿिए ॾींहुं सुबुह जो वरी वियो हलियो किॾां, कमकार जे हिसाब सां ईअं निकिरी हलियो। तो बादशाह परेशान थी वियो। सो बादशाह चवणु लॻो त हमरा भाई तो हिते पुॼी वियो, पर हथ चढ़े कोन थो। वज़ीर बि आयो। वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, लॻे थो त भयां तो उहो छोकिरो राति भयां तो हिते हो को अकुल जो अकाबर जेको राणियुनि जो हो, तो मूंसां पटी करे हलियो, कपिड़ा बि मुंहिंजा खणी उठ बि काहियो। जी पोइ निभागा तूं हुनखे झली आ न? बादशाह चवणु लॻो वज़ीर खे। तो वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, इहो न बचंदो जेको हेॾो सारो उठ मुंहिंजो कायो आहे, तो आउं पाणे वञी हिनखे पकड़ियां थो। चई वञी पकड़। अवा हाणे वज़ीर छा कयो? वज़ीर चयो त हाणे उठ खे लाज़मी कुठो हूंदो, तो हिनजी भाॼी वग़ैरह ठाही हूंदी। वज़ीर अवा वेस बदिली करे सिधो आयो, हिते हुते पुछा करणु लॻो, ॻोठ में हुको हलाइणु लॻो त उठ जो गोश्त कंहिं, उठ जी भाॼी कंहिं रधी आहे। पोड़ी अवा हाणे उठ जो गोश्त हो, भाॼी रधी। सो हिते पोड़ी चवणु लॻी त बाबा भाॼी मूड़ तमामु जाम, तोखे खपे? चई हा, मुंहिंजी माई बीमार आहे, हुन जे लाइ खपे थी। सो ही छोकिरो आयो, वज़ीर आयो हुन पोड़ी वटि। पोड़ी छा कयो, भाॼी त कोन ॾिनी पर गोश्त उठ जो तमामु जाम, तो देगिड़ो भरे अची हिनखे माना भरे हिनखे ॾिनई। हीअ अबा हाणे हुतां देगिड़ो गोश्त जो खणी ऐं निकितो। तो चवणु लॻो त हाणे चोर इन्ही मंझि आहे, राणियुनि वारो उहो अकुल जो अकाबर छोकिरो या केर बि आहे हिन मंझि जेको सोन चोरी करणु आयो। सिधो आयो बादशाह खे चई त बादशाह सलामत, फिलाणे हंधि उठ मुंहिंजो हिननि कोई छॾियो आहे, उते ई हमरा अथई। चई पकी ॻाल्हि? चई पोइ हुन गलियुनि घटियुनि में को निशान वग़ैरह? चई आउं त रत जो निशान करे अची। हा। चई हा। चई पोइ जो था हलूं। होॾां जॾहिं छोकिरो वापसी वरियो तो ॾिठी त गली जे ॿाहिरि माना घटी जे ॿाहिरि रत लॻो पियो हुजे, हू निशान करे आयो हुजे वज़ीर। पोड़ी चवणु लॻो त केरु आयो? पोड़ी चवणु लॻी त हिकिड़ो आयो, उठ जो गोश्त हुनखे खपियो त मूं हुनखे ॾिनो। चई तो कमु लाहे छॾिया पियो। सो हिन छा कयो, वरी हुतां गोश्त जो माना रत वग़ैरह खणी ऐं सभिनि घटियुनि खे गलियुनि खे हुते हणी छॾी। होॾां जॾहिं बादशाह ऐं वज़ीर ऐं सभु सिपाही आया, सो ॾिसनि त रुॻो गलियुनि में इहो निशान थियो पियो हुजे रत जो, को हुन गली में, को हुन गली में, को हुन गली में। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे, माना वाजो निशान कई सॼे गलियुनि में निशान? चई मूं इहो हिकिड़े हंधि कयो आहे, पर लॻे थो उहो हमरा भयां तो हर हंधि करे हुनखे ख़बर पइजी वई आहे। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त यार तोखां बि इहो कमु न थियो, हाणे सांझी आऊं निकिरंदुसि। छोकिरे खे बि ख़बर पइजी वई फ़क़ीर खे त हाणे बादशाह निकिरंदो, हाणे पोयां सिर चोरी करणु सवली थींदी। अबा जॾहिं राति थी त बादशाह कुझु सिपाही साण हिते हुते माना गलियुनि में निकिरी पिया वञी हमरा खे ॻोल्हण, फ़क़ीर छोकिरे खे ॻोल्हण जे लाइ। फ़क़ीर छोकिरे अबा छा कयो, इहो पोयां आयो हिकिड़े सिपाही खे जेको सो धकु हणी हुनखे पूरो कयो, हुनजा माना तलवार खईं, हुनजो लिबास खईं, सिपाहियुनि वारो सॼो लिबास लाहे करे पाण पाए ऐं सिधो आयो महल में। महल में सिपाही वग़ैरह तमामु जाम हुजे, उते बि पहिरो हुजे। होॾां बादशाह कुझु सिपाही वठी तो होॾां हलियो वज़ीर बि होॾां। हाणे हीअ आयो सो वरी ॿियनि सभिनि सिपाहियुनि खे सॾु करे चवणु लॻो त बादशाह अव्हांखे घुरायो आहे, वञो उते उन छोकिरे खे झलियो आहे हिकिड़े खे, जेको हुन राणियुनि मोकिलियो आहे सोन माना सोन जी सिर चोरी करण जे लाइ। चई पकी ॻाल्हि? चई असांखे घुराए? चई हा अव्हांखे घुराए। चई पोइ हिते केरु? चई हिते मूंखे चयो तूं वञ उते वेह, हिते आऊं आहियां। चई हा। अबा उहो सभु विया बादशाह ॾांहुं। हिन छा कयो, बादशाह जे कमरे में आयो आहे सोन जी सिर खणंदे ऐं थियो हुतां रफ़ू चकर, सिधो आयो राणियुनि ॾांहुं। ऐं होॾां हू सिपाही सभु आया बादशाह ॾांहुं। सो बादशाह चवणु लॻो त अमीं हिते आयो, महल में केरु आहे? चई तव्हां ई नियापोनू, तव्हां ई मोकिलियो। चई हले असांखे हिकिड़े सिपाही नियापोनू। चई उहो सिपाही कोन, पक सां उहो ई हमरा हूंदो। अबा हाणे बादशाह बि हुतां तड़ तकड़ में सिपाही सभु ढोंढदा आया, अची हुन महल उन कमरे में छा ॾिसनि त सोन जी सिर हुजे ई न। बादशाह चवणु लॻो त माना वाह जो कमु थी वियो। होॾां छोकिरो सोन जी सिर उहो फ़क़ीर छोकिरो खणी अची राणी खे ॾिनी। राणियूं बि ॾाढियूं ख़ुशि थियूं। राणियूं चवणु लॻियूं त माना वाह जो कमु थी वियो। फ़क़ीर छोकिरो चवंदो वाह जो कमु करे आएं, ॿियो सिर खणी आएं सोन जी।
तो अवा बादशाह न्यापो मोकिलियो, ख़त मोकिलियो राणी खे, चईं त राणियूं हाणे आऊं अव्हांजी बादशाही ते कॾहिं बि कब्ज़ो कोन कंदो, अव्हांजी ज़िंदगी अव्हां सां, अव्हांजी बादशाही अव्हां सां भले वञी हलायो। ऐं हाणे आऊं कॾहिं बि कुझु बि न चवंदसि, आऊं अव्हांजो हाणे हिकिड़ो दोस्त मुल्क थी रहंदसि हिते। तो उन बादशाह बि खणी माठि कई। हाणे राणी न जेको आहे उन फ़क़ीर छोकिरे सां शादी करे छॾी। फ़क़ीर छोकिरे जा भाग भला, तो वज़ीर ऐं उते जी बादशाही जा माण्हू सभु ख़ुशि थियण लॻा, से चवण लॻा त बढ़िया वाह जो कमु थी वियो। तो हाणे राणियूं चवण लॻियूं न फ़क़ीर छोकिरे खे त तूं असांजो सभु कुझु हाणे आहीं, तूं वॾो अकुल में अकाबर दाना आहीं, जे अगरि तूं न अची हा इहे सवाल इहे गुज़ार तूं हल न थियनि हा त असीं हुए दरबदर थियूं हा, असांजो मुड़ुसु अॻे ई मरी वियो ऐं बादशाह ते कब्ज़ो करे छॾे हा, ऐं असीं हिते उते दरबदर थी वञूं हा, असीं कंहिं कम जूं कंहिं किथे माना हुजे ई कोन हा, छा करियूं हा असीं। इहो शुक्र मालिक आहे जेको तोखे मोकिली तूं आहे ऐं तूं असांजो हाणे मुड़ुस जी शादी करे छॾी। तो हाणे फ़क़ीर छोकिरो आयो, अची हिंदोरे में लुॾणु लॻो त ॿई राणियूं आयूं, हिकिड़े पासां हू हिकिड़े पासां हू, अची छोकिरे खे लोॾणु लॻियूं। हिंदोरे में लोॾणु लॻियूं त हिते छोकिरो ख़्यालु अची वियो, हुनखे सोचणु लॻो त वाह जो बढ़िया कमु थी वियो, ख़्वाबु मुंहिंजो सचो थी वियो, जेको हुन वण जी छांव जे हेठि वेही माना मूंखे निंड अची वई, उते आउं वेठो हुउसि, ख़्वाबु जेको ॾिठमि त हुकूमत ऐं बादशाही मूंखे मिली आहे, ॿ राणियूं मूंखे मिलियूं, हुन सां मुंहिंजी शादी थी आहे ऐं ॿई मूंखे हिंदोरे में लोॾनि पियूं, त बिल्कुलु अॼु मूंखे लोॾनि पियूं। तो अलाह साईं इहा थोरा मञी, तो चवणु लॻो त शुक्र मुंहिंजे मालिक जो जेको मूंखे बादशाही मिली वई, ॿ राणियूं मिलियूं। तो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाइण ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।